वाइसाख पब्लिक रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी। दरियालो हिंदू मोहल्ला में चोर भाण के वापारी कंवरमल के घर में लखें रुपयन की चोरी करे फरार थी विया। मुतासरन जो एहतजाजी मुज़ाहिरो। SSP खेरपुर का नोटिस वठी चोरी थियल सामान वापस कराइण ऐं तहफ़्फ़ुज़ फिराम करण जो मुतालबो कयो। उन मौके ते घर धणी वापारी कंवरमल रिजूमल ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चोरी थिया कीअं चोरी थी आहे थोरो ॿुधायो। चोरी भितमो टपी आया न असां तो घर बंद करे सखर वियासीं। अच्छा कलाक डेढ़ कलाक में मोटी आऊं थी आवाज़ खाना ताला भॻा पिया हुया। अच्छा तव्हां छा खणी आंदी? कुझु बांड आहे न, अच्छा ऐं कुझु रक़म आहे, अच्छा नगदी कुझु गोल्ड आहे। सही अथई। तक़रीबन घणे जो नुक़सानु थियो आहे? तक़रीबन 20 लख 15 लख अंदाज़ो थियो। अच्छा अंदाज़ो माना सही पोइ तव्हांजो कंहिंमें शक आहे या शक तो साईं कंहिंमें न आहे। शक न आहे कंहिंमें? शक न आहे। अच्छा तव्हां के साथ दुश्मनी ना है ऐसा करके सुञाणो ही कोन चोरी छो थी कोन के नालो खणो सही सही पोइ थाणे ते NC वग़ैरह कराई अथव? एनसी कर रही है पुलिस आई आहे? पुलिस भी सी वारदात सी हुई है। अच्छा पेशे साहब आयो पाण सही असो शायद भाव कौन मत बियो कोन सही ई बार शब्द भियान से आयो रे जी वापसी आया है ते ताला बंदा पे सही इने दर्जो खोले ना दर खोला जाए तालो भगो पियो बत्ती बंद पे कबट वगैरह भी अंदर जो कबट भनी में उन में गोल्ड भी होयो पर बांडे होया रकम कैश भी हां ये अंदर लगा घणे तो खणी गया घणे झणो हो छो त मां उनका दुकान रखी छदो आ काई खबर न और गोल्ड जो जो तो महंगो लगो पियो तक़रीबन पोइ बि ताईं घणे जो नुक़सानु? 15 पक्को नुक़सान हो। ठीकु आहे। असां ये एसओ साहब के SSP साहब के असांजी तफ़सील कयो वञे तफ़सील कयो वञे रक़म मिली वञे वापसि जॾहिं मां हुनखे छा करे सघंदासीं।